ओम शांति। यदि वाक्य अंतवाहक रूप द्वारा परिभ्रमण करो 11-10-75 जा वाक्य अॼुकल्ह हिन पुराणी सृष्टि में विशेष छा थो हले। अॼुकल्ह विशेष ॿारनि जो आह्वान तो थिए। अॼु बि बाबा चई न कि माता आहिनि भेणनि जे लाइ केॾी बाबा चई मम्मा जी मथां मुरली मम्मा जा असां शक्ति सेना में आहियूं त बाबा जी, लेकिन मम्मा जो ॾाढो रूप जो आह्वान कंदा आहिनि त असां बि त साथी आहियूं न। त बाबा जी इहा मुरली बि हिन ते ई आहे कि अॼु विशेष ॿारनि जो अॼुकल्ह तव्हांजो आह्वान थो हले। पोइ आह्वान जो रिस्पॉन्स कंदा आहियो। भक्त छा चाहींदा आहिनि? भक्तनि जी इच्छा इहा ई आहे कि असांजी देवियूं चैतन रूप में प्रकट थी वञनि। त तयार आहियो या अञा ताईं ख़ुदि जी आत्मा खे श्रृंगारो था? बाबा चईंदा आहिनि न पर्दो खोला, हीअं त न पर्दो खोले बाबा ऐं असां पंहिंजे पाण खे श्रृंगारदा रहूं। मां शक्तिशाली आत्मा आहियां, मां गुणवान आत्मा आहियां, मां फलानी आत्मा आहियां। ये ख़ुदि खे असां श्रृंगारूं था न कि मां संपन्न संपूर्ण आत्मा थी वई आहियां, मां संपन्न संपूर्ण आत्मा आहियां। त बाबा चवनि था सभु भक्त जी इच्छा इहा ई आहे कि देवियूं चैतन्य रूप में प्रकट थियनि। जड़ चित्रनि में भी चैतन्य शक्तियुनि जो आह्वान कंदा आहिनि कि चैतन्य रूप में वरदानी ठही असांखे वरदान ॾे। त ये इच्छा भक्तनि जी कॾहिं पूरी कंदव? बाबा असां खां पुछनि था। बाबा त चईंदा आहिनि न अंत में असां भई कोई चईंदो मूंखे त हनुमान जे रूप में ई दर्शन खपे, त बाबा त निराकार। जॾहिं तव्हां ख़ुदि में महावीरता जी शक्ति भरंदव ऐं असां हर सिचुएशन खे महावीरता जी शक्ति सां पार करे सफलता प्राप्त कंदासीं, तॾहिं त असांजो उहो महावीरता जो गुण उन्हनि खे हनुमान जे रूप में दर्शन ॾींदो न। हनुमान मतिलबु महावीर आत्मा। त बाबा जो त अहिड़ो मुंहुं न आहे, लेकिन असां में जेकी महावीरता जो गुण आहे उन जो ई अहिड़ो रूप बाबा उन्हनि खे साक्षात्कार कराईंदो। आत्मा असांजी हूंदी, लेकिन असां में जेकी महावीरता जी शक्ति आहे न उहो उन्हनि खे असां द्वारा बाबा उन रूप में साक्षात्कार कराए ॾींदो। भक्ति जो बि हाणे फुल फोर्स चारो और ॾेखारे में ॾिए थो न। हुन में बि जीअं प्रैक्टिकल में बाप गुप्त ऐं शक्तियूं प्रत्यक्ष आहिनि। ये सभु छा आहिनि? हनुमान, गणेश, देवियूं, ये सभु शक्तियुनि जी त रूप ठाहे वेठा आहिनि न। त असां आत्माउनि में जेतिरो जेतिरो जंहिंमें इहे गुण ईंदो वेंदो ओतिरो ओतिरो उन ई परसेंटेज में उन्हनि खे ओड़ो साक्षात्कार थींदो वेंदो। ईअं ई भक्ति में भी पहिरियों बाप जी पुकार ज़्यादा कंदा हुया, हे भॻवान जी पुकारदा हुया, लेकिन हाणे मेजॉरिटी भगवती जी पूजा ज़्यादा थींदी आहे। भगवती अर्थात देवियुनि जे रूप में। भक्तनि जी भावना पूरी करण लाइ शक्तियूं ई निमित्त ठहींदियूं आहिनि। हाणे कोई ॿार चए मूंखे मम्मी पापा खां न खपे, मूंखे त दीदी खां ई खपे, त दीदी ॾींदी न हुनखे, या हुनखे मूंखे त हिन भाउ खां ई खपे, माउ पीउ खां न खपे। त असांजो पीउ शिव बाबा, कंहिंखे शिव बाबा खां खपे ई न, मतिलबु ई न आहे शिव बाबा सां। उन्हनि खे त पंहिंजे भाउ भेणनि कृष्ण जे रूप में ई खपे। हाणे कृष्ण जी आत्मा बि त वॾो भाउ थी वई न असांजो। त भक्तनि जे लाइ उन्हनि खे न पतो आहे, लेकिन उहा त हिकु आत्मा आहे जो हिते जनम मरण में ईंदी आहे। चलो असांजी वॾी अनुभवी आत्मा आहे, पहिरीं आत्मा आहे, त वॾो भाउ ई थी वियो। त माण्हू त चवनि असांखे त कृष्ण जे रूप में ई खपे। असां त न ॼाणंदा आहियूं परमात्मा खे। श्री बाबा चईंदा न रंग बिरंग माण्हुनि खे इहे खपे देहधारी कोई।
त भक्तनि जी चाहे शक्तियूं कहिड़े बि रूप में, चाहे देवी देवता या शक्तियुनि जे रूप में, त माण्हुनि खे त इहे ई खपे। त बाबा चवनि था न तव्हां ई निमित ठहिया आहियो, इन करे आह्वान बि शक्तियुनि जो ज़्यादा कंदा आहिनि। उन्हनि में बि राधे कृष्ण खां बि राधे जो राधे 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 ज़्यादा चईंदा आहिनि। ॾिसो देवियुनि में बि देवी 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 ज़्यादा चईंदा आहिनि। त इन करे आह्वान बि शक्तियुनि जो ज़्यादा थो थिए न, त हाणे शक्तियुनि में रहम जो संस्कार इमर्ज थियणो खपे। बाबा चवनि था हाणे सभिनि जे अंदरि रहम जो संस्कार इमर्ज न आहिनि। दुनिया में तव्हां हिकु हिकु माण्हू खे ॾिसो, हुननि खे केॾो दुख आहे चइण में त माण्हू, लेकिन हिकु बि कंहिं माण्हू खे पकड़े वठो, उन जे दुख खे अनुभव करो, ख़ुदि दुखी न थीजो। जीअं डॉक्टर ख़ुदि खे सूरु थोरी थींदो आहे उनखे, लेकिन उन सूर जी महसूस त उनखे थींदी आहे न, हा भई हिननि खे ईअं ईअं सूरु थींदो हूंदो। ज़रूरी थोरी कैंसर वारे डॉक्टर खे कैंसर जहिड़ी फीलिंग हुन कई हूंदी न, उहो त फील अनुभव करे सघंदो आहे उहो, हा भई ईअं ईअं थींदो आहे। त उहो असां बि अनुभव करूं हर हिकु जो दुख, हा हिननि खे इहे दुख आहे, पोइ उहा रहम जी भावना ईंदी आहे अंदरि, उन्हनि ते दया ईंदी आहे, रहम ईंदी आहे। ऐं कोई तव्हांजो दुश्मन आहे, की तव्हां सां बुरो कयो आहे, उन जे डीप में वञो कि उहा आत्मा केॾी मतिलबु अवगुणन ऐं विकार बुराइनि जे वश थी वई आहे, बदिले जी भावना जी। अॼुकल्ह जे ज़माने में न माण्हू बदिलो वठण में ॾाढो अॻियां आहे। पंहिंजे ई घर में सम्झो कि नुंहं खे ससु परेशान कयो हुजे, त उहो जीअं नुंहुं ससु बि कॾहिं त दुख ॾिसंदी, भई बुढ़ापे में त ॾिसंदी, त बुढ़ापे में भई हुन त पहिरियों त जवानी में नुंहं खे ॾाढो परेशान कई, त नुंहं बि त अंदरि चईंदी हूंदी न, हिनखे ॿुढी खे पतो लॻेसि हाणे, पोइ ॿुढी खे बि हूअं ई सूरु थो पए ससु खे, त नुंहं बि अंदरि अंदरि उहा आत्मा ख़ुशि थींदी आहे, ॾिस मूंखे हिन तंग कई न, हाणे हिनखे बि अहिड़ो सूरु थो थिएसि त पतो लॻे। भई ससु त चईंदी सॼो ॾींहुं सूरु सूरु थी करे, पर जॾहिं हुनखे त पतो लॻे, त हीअ बदिले जी भावना घर में हिक ॿिए जे लाइ, इन करे कंहिंखे बि कुझु न चओ। तव्हांजी नुंहुं चए मूंखे सूरु आहे, चलो ठीकु आहे तूं न कर, भई कंहिंखां ॿियो कंहिंखे कराए छॾो, लेकिन हीअं बि न चओ सॼो ॾींहुं सूरु सूरु थी करे, नाटक थी करे, पाण खे छा पतो हुजेसि त। छो जो हिन समय इहा बदिले जी भावना, जेलसी जी भावना, त अहिड़े समय में बि असांखे अहिड़ी आत्माउनि ते रहम करिणो आहे, क्षमा करिणो आहे, उन्हनि जा जहिड़ा जेका बि सुभाउ संस्कार आहिनि उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ शुभ भावना, शुभकामना रखो। इन्हनि में जो बि अवगुण आहे, जो बि परेशान पूरी बुराइयूं आहिनि, सभु ख़तमु थी वञे। हीअं न सोचो अरे हिन जी नुंहुं केॾी ख़राबु आहे, हाणे जॾहिं ससु करे बि त माण्हू चवनि ससु ख़राबु आहे, हाणे नुंहुं ख़राबु आहे, त आत्मा में बुरा सुभाउ संस्कार आहिनि, त उनखे ख़तमु करे छॾो, त ससु बि सुठी, नुंहुं बि सुठी। त बाबा चवंदा आहिनि कि हाणे सर्व जे लाइ रहम जा संस्कार इमर्ज करो, जेका मर्ज आहिनि। माण्हू ख़ुदि जे बदिले जी भावना सां बि परेशान आहे न, आत्मा वठणु नथी चाहे, उन कंहिंसां मतिलबु नथी रखणु चाहे, लेकिन अंदरि इहे बदिले जी भावना, जेलसी जी भावना माण्हुनि खे जीअण नथी ॾे, ख़ुदि बि नथा जी पाइनि, साम्हूं वारे खे बि नथा जी पाइनि। जीअं बाप चारों ओर चकर लॻाईंदा आहिनि, ईअं तव्हां बि भक्तनि जे चारों ओर चकर लॻाईंदा आहियो। पंहिंजे आसपास वारे माण्हुनि खे ई ॾिसो, सॼो ॾींहुं मुरली ऐं बाबा खे छा यादि कंदा, भई बाबा खे त असांखे यादि करिणो आहे, मुरली ॿुधो, बाक़ी बाबा खे यादि करे दुनिया खे ॾिसो। तव्हांजा संबंधी ईंदा आहिनि, उन्हनि सां ॻाल्हायो, उहो जीअं तव्हांखे प्रॉब्लम ॿुधाइनि था, त उन्हनि ते सम्झो भई दुनिया में अहिड़ो अहिड़ो दुख आहे, त हिन जे लाइ बाबा असांखे कहिड़ी शक्ति ॾिनी अथई, कहिड़ी ज्ञान जो पॉइंट ॾिनो अथई, पोइ उन्हनि खे उहो ॿुधाए छॾो, भई तव्हांखे दुख आहे न, हिन जे लाइ बाबा असांखे ईअं ॿुधाईंदा आहिनि, परमात्मा ईअं ॿुधाईंदा आहिनि। त इहे तव्हांजे चारों ओर जो माण्हू आहे न, तव्हांजे अड़ोस पड़ोस, कोई बि दुख थींदो हुजे ईअं, हुननि जे हुन में न वञो, बसि इहो सोचो बाबा असांखे हिन दुख सां दूरि करण लाइ कहिड़ी ॻाल्हि ॿुधाई अथई, कहिड़ी शक्ति ॿुधाई अथई, उहो हिननि खे बि असां ॾियूं।
त बाबा चवनि था कि हेॾे चारों ओर बाबा हे दुनिया में नथा चवनि भटको मतिलबु हेॾे होॾे, मतिलबु हा तव्हांखे पतो तो लॻे त उहो सम्झो भई दुनिया में इहे दुख हले थो त हिनखे ख़तमु करण जो कहिड़ो असां वटि गुण आहे, शक्ति आहे। बाबा चवनि था कॾहिं सैर कंदा आहियो, आवाज़ ॿुधण में ईंदी आहे त कोशिश न थींदी आहे। बाप सां गॾु गॾु शक्तियुनि खे बि पार्ट वॼाइणो आहे न भई। बाबा चवनि था जीअं शक्तियुनि जो गायन आहे न अंतवाहक शरीर द्वारा चक्कर लॻाईंदियूं हुयूं, चईंदा न देवताऊं चक्कर परिक्रमा लॻाईंदा हुया, उहे ई बाप बि अव्यक्त रूप में चक्कर लॻाईंदा आहिनि। दुनिया में गायन आहे कि शक्तियूं अंतवाहक शरीर द्वारा चक्कर लॻाईंदियूं हुयूं। हाणे बाप दादा बि फ़रिश्ते रूप में चक्कर लॻाईंदा आहिनि न। अंतवाहक अर्थात असांजो अव्यक्त फ़रिश्तो स्वरूप, फ़रिश्ते स्वरूप सां सैर करणो, इहा बि प्रैक्टिस खपे ऐं इहा अनुभव थींदो। हाणे इहा बि प्रैक्टिस खपे ऐं इहा बि अनुभव हुजणो खपे। जीअं साइंस जा यंत्र दूरबीन द्वारा दूर जी सीन खे नज़दीक में ॾिसंदा आहिनि, ईअं ई यादि जे नेत्र द्वारा पंहिंजे फ़रिश्तेपन जी स्टेज द्वारा परां जो दृश्य बि ईअं ई अनुभव कंदो। बाबा जी यादि में वेही रहो, पंहिंजे खे फ़रिश्ते जी ड्रेस में अनुभव करो, पोइ तव्हांखे उहो परां जी चीज़ बि नज़दीक नज़र ईंदी। बाबा चवनि था त जीअं साकार नेत्र द्वारा कोई दृश्य ॾेखारे में ॾींदा आहिनि न, बिल्कुलु स्पष्ट ॾेखारे में ॾींदो, अर्थात अनुभव थींदो। ईअं ई जॾहिं असां फ़रिश्ते स्वरूप में स्थित थींदा आहियूं न त भक्त असांखे पुकारनि था, असां सां पंहिंजे दुख जी ॻाल्हियूं करनि था, इहे असांखे स्पष्ट अनुभव थींदो आहे। उन्हनि जी दुख जी भावना अंदरि केॾो दुख आहे उन्हनि खे, ऐं उहो बि न अगरि तव्हां उन में नथा टिकी सघो फ़रिश्ते स्वरूप में त तव्हां पंहिंजे आसपास वारे माण्हुनि खे ॾिसो, तव्हां वटि कंहिंजो फ़ोन ईंदो हूंदो, हुन समय ईअं न सोचो मुंहिंजो फलानो संबंधी आहे, न इहा हिकु आत्मा आहे। कोई तव्हांजो अड़ोसी पड़ोसी ॿियो कंहिंखां बि नथो ॻाल्हाए, तव्हां सां ई अची करे दुख जी लेन देन थो करे, छो थो करे? भई मां ॾाढी सुठी आहियां न, मां आत्मा परमात्मा जो ॿारु आहियां, मां इष्ट देवी आहियां, त इहा आत्मा ख़ुदि जो दुख मूंखे ॿुधाए थी त मां दुख हरता सुख करता जी संतान, हुनजा सभु दुख हरे छॾियो, मूंखे सुख ॾियो। हाणे हिन रीति न ॿुधो मुंहिंजी फलानी आहे, मुंहिंजी भेण आहे, मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजो फलानो आहे, मूंसां ॻाल्हाए थो, मूंखे पंहिंजो ॿुधाए। न, बाबा जी यादि में रही फ़रिश्तेपन जी स्थिति में स्थित थी करे हुननि सां ॻाल्हाए त तव्हांखे अनुभव थींदो, हा भई इहा त आत्मा आहे जो पंहिंजो दुख, मुंहिंजो भाउ आहे या मुंहिंजो कोई भक्त आहे या मुंहिंजी कोई स्वर्ग जी कोई आत्मा आहे जो मूंसां मदद वठणु, मूंखां शक्ति वठणु आई आहे। साइंस जो मूल आधार ई लाइट आहे, लाइट जे आधार सां साइंस जो जलवो आहे, लाइट जी ही शक्ति आहे न। ईअं ई साइलेंस जी शक्ति जो आधार छा आहे? डिवाइन इनसाइट, असांजी दिव्य बुद्धि। इन्हनि द्वारा साइलेंस जी शक्ति जा ॾाढा वंडरफुल अनुभव करे सघंदा आहियूं। दिव्य बुद्धि द्वारा असां ॾाढा वंडरफुल अनुभव करे सघंदा आहियूं। बुद्धि जी लाइन सिधा बाबा सां गॾु रहे। बाबा चई न कल्ह की विजयी ठहिण लाइ सदा अलर्ट रहो। असांजी बुद्धि सदा क्लीन एंड क्लियर रहणी खपे। त बुद्धि क्लीन एंड क्लियर रहंदी त हर ॻाल्हि असांखे स्पष्ट सम्झ में अची वेंदी, असां विजयी बि थी वेंदासीं। सभिनि खे कहिड़ी शक्ति, कहिड़ो गुण खपे उहो बि ॾेई छॾंदासीं। हिते वेठे वेठे, तव्हांजे घर वेठे वेठे। अगरि तव्हांखे लॻंदो आहे न भई मां त घर में ई वेठी आहियां, मां छा
त तव्हां ब्रह्मा बाबा जी एग्ज़ाम्पल वठो न। ॾिसो ब्रह्मा बाबा बि हेॾे वॾे विया ॿाहिरि, थोरी जॻह विया, एॾा जॻह न विया, घर वेठे हुननि बाबा ब्रह्मा बाबा घर वेठे सेवा कई न। मधुबन में वेठे बाबा मन सां सेवा ॾाढे कंदा हुया न, मन जे शुद्ध संकल्पनि द्वारा। हाणे बि बाबा उअं ई ज़्यादा सर्विस था करनि। त पंहिंजे शुद्ध संकल्प द्वारा कमु फ्री थी वञे। कॾहिं निराकार रूप में बाबा सिद्ध थी करे बाबा सां ॻाल्हियूं करो, बाबा खे यादि करो, संकल्प करो, सभी आत्माऊं खे शक्ति थी मिले, गुण थो मिले। जीअं न हर घंटे पंहिंजे शरीर खे खाराईंदो न, या हर घंटे ख़ुदि खे ऐं पूरी विश्व जी आत्माउनि खे खारायो, शक्तियूं ॾियो। इहे बि अनुभव थींदो। जीअं स्थूल साधन द्वारा सैर करे सघंदा आहिनि, उअं ई जॾहिं चाहियूं जिते चाहियूं उते असां पंहिंजे फरिश्ते स्वरूप में पहुची वञूं। सम्झो अॼु किथे बाढ़ आई, त संकल्प करो मां आत्मा हुन बाढ़ जे स्थान ते बाबा सां गॾु हुननि आत्माउनि खे सकाश थी ॾियां। पोइ हुननि आत्माउनि खे जो मदद खपे उहो मिलंदी थी वञे। सभी आत्माऊं शांत, सभिनि आत्माउनि खे शक्ति थी मिले, ॿियो जो बि मदद खपे उहो मिलंदी थी वञे। त उन्हनि वटि जेका माण्हू पहुची सघंदा मदद करण लाइ, उहो तव्हां हितां शक्ति मोकिली ऐं उते उहो मदद करणु लॻी आहे। छो जी उहो त भॻवान खे सॾु था करनि न। भई किथे बाढ़ ईंदी त माण्हू त भॻवान खे ई यादि कंदो। असां भॻवान खे यादि करे उते शक्ति ॾियूं, पोइ उते जेका माण्हू हूंदा उन्हनि खे सम्झ ईंदो, हा ईअं असां हिननि जी मदद करे सघंदा आहियूं। त बाबा चवनि था हीअं तव्हां अनुभव करे सघंदा आहियो। न सिर्फ़ु एतिरो जो सिर्फ़ु तव्हांखे अनुभव थींदो, लेकिन जाते तव्हां पहुचो था न उन्हनि खे बि अनुभव थींदो। कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि न, मूंखे त कुझु सम्झ में ई न पियो अचे, हीअ त भॻवान ई हुन समय मुंहिंजी अची करे मदद कई। त भॻवानु कीअं कंदो आहे? लाइट जे द्वारा, सम्झ जे द्वारा, आत्मा में शक्ति भरे छॾंदो आहे हुन समय। लेकिन बाबा त निराकार आहिनि, कीअं भरदा? असां द्वारा ई भरदा न। त उन्हनि आत्माउनि खे बि इहो अनुभव थींदो कि अॼु प्रैक्टिकल में मां भॻवान सां मिलियमि, अनुभव कयो। ये सफलता मूर्त जी सिद्धि आहे। उहो त रिवाजी आत्माऊं भी दुनिया में भी जो रिवाजी आत्माएं जेकी सिद्धि प्राप्त हूंदी आहे न, उहे हिकु ई समय अनेक स्थान ते पंहिंजो रूप प्रकट करे सघंदियूं आहिनि ऐं अनुभव कराए सघंदियूं आहिनि। वो तो अल्पकाल जी सिद्धि आहे, लेकिन इहा आहे ज्ञान युक्त सिद्धि। दुनिया में भी जो मायावी पुरुष हूंदा आहिनि न, वो पंहिंजो कहिड़ो बि रूप धरे करे पोइ तव्हांजे साम्हूं अची वेंदा। मतिलबु पोइ पाण चईंदासीं अरे ये त मुंहिंजो पुटु ई आहे, ये त मुंहिंजी धीअ ई आहे, ये त मुंहिंजो फलानो फलानो ई आहे। पोइ धीरे धीरे वो माया जो रूप पाण खे फसाए वठंदो। तॾहिं त बाबा चई न, हर हिक जी आत्मा खे ॾिसी करे बाबा तव्हां चाहे पुटु हुजे, धीअ हुजे, फलानो हुजे, कोई बि हुजे, मूंखे कहिड़ो फरमान मिलियो आहे बाबा जो? ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे हर कर्म करो। छो जी माया कहिड़ो बि रूप धारण करे पोइ असां ते वार करे सघंदी आहे। ईअं अनुभव बि ॾाढा थींदा आहिनि। अॻियां हली करे कई नई ॻाल्हियूं बि थींदियूं। जे शुरू में घर वेठे ब्रह्मा बाप जो साक्षात्कार थींदो हुयो न, जीअं कि प्रैक्टिकल में कोई ॻाल्हाए तो, इशारो तो करे, ईअं ई अंत में भी जो निमित ठहियल हुई शक्ति सेना जो अनुभव थींदो। हाणे त सभिनि खे कंहिंखे हनुमान खपे, कंहिंखे गणेश खपे, कंहिंखे काली खपे, कंहिंखे दुर्गा खपे। त शिव बाबा त ब्रह्मा बाबा द्वारा ई साक्षात्कार कराईंदा, लेकिन जो शक्तियूं आहिनि, हाणे जो निमित शक्तियूं आहिनि, बाबा जी जो निमित आत्मायूं आहिनि, उन्हनि द्वारा बाबा ॿियनि खे साक्षात्कार कराईंदा। तॾहिं त बाबा चईंदा आहिनि, घर में भी असांखे, घर में रहंदे हुए भी हर नियम के पालन करो, जो बाबा असांखे चयो अथई। असांजी हर नियम विधि पूर्वक थींदो न, त
त बाबा असां द्वारा ॾाढनि खे मदद कराए सघंदा आहिनि, साक्षात्कार कराए सघंदा आहिनि। सभी महारथियुनि जो संकल्प आहे की हाणे कुझु नयो थियणो खपे, त ईअं नई रंगत हाणे थींदी। लेकिन हिन जी इहे तॾहिं थींदी जॾहिं तव्हां हल्का रहंदव। जॾहिं तव्हां हल्का रहंदव तॾहिं तव्हां द्वारा बाबा ॿियनि खे अनुभव कराईंदा, साक्षात्कार कराईंदा। कहिड़े प्रकार जो बि बोझ असांजी बुद्धि में न हुजे, सिर्फ़ु बाबाओं मां ॿियूं सभु ॻाल्हियूं बाबा खे ॾेई छॾियो। हीअं न अॼु ईअं ॻाल्हि थी वई, अॼु ईअं ॻाल्हि थी वई, हुन जे बारे में ई सोचंदा रहो। अॼु ईअं थी वियो, अॼु ईअं बीमार आहे, ईअं आहे, बीमार आहे त हुनखे थोरो मदद ॾियो, सिकाश ॾियो, दवाई ॾियो, बसि पोइ बाबा सां जुड़ी वञो। ईअं बि न असांखे कंहिंखे कंहिंजो ध्यानु न रखिणो आहे, ध्यानु बि ॾियणो आहे, रोटी ठाहे खाइणी बि आहे, पर बाबा जी यादि में सभु कमु करो, पोइ फ्री थी वञो, पोइ वापसि बाबा सां गॾु ज्ञान चिंतन कंदा रहो, ॻाल्हाईंदा रहो, बसि बुद्धि सां बाबा सां जुड़ियल रहो। हिकु त असांजी बुद्धि फ्री रहे, ॿियो असांजी सॼी दिनचर्या बाप समान हुजणी खपे। सुबुह खां जो अमृत वेले खां वठी करे राति ताईं जी जो दिनचर्या आहे न, उहा असांजी बाबा जीअं हूंदी न, जीअं बाबा असांखे ॿुधाए अथई, त बाबा असांखां घर वेठे बि ॾाढी सर्विस वठी सघंदा आहिनि। तॾहिं ब्रह्मा बाप समान आदि सां अंत जा दृश्य जो अनुभव करे सघंदा आहिनि। सम्झाओ हाणे महारथियुनि खे छा करिणो आहे, सिर्फ़ु योग न लॻायो, हाणे ये सेवा जो रूप परिवर्तन करिणो आहे। ख़ुदि जे अव्यक्त फ़रिश्ते में स्थित थी करे सभिनि खे लाइट माइट ॾियो, शुद्ध संकल्प करो। महारथियुनि जो योग व यादि हाणे स्वयं प्रति न लेकिन सेवा प्रति हुजे, तॾहिं त महादानी ऐं महाज्ञानी चईंदासीं न। अच्छा, समय जी समाप्ति जी निशानी छा हूंदी? बाबा प्रश्न पुछनि। जॾहिं सॼे संगठन जी हिकु ई आवाज़ हूंदी, हिकु ई ललकार हूंदी कि असां विजयी आहियूं। विजय असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे, वो विजय असांजी गले जो हार आहे। अहिड़ो प्रैक्टिकल में अनुभव थींदो आहे, जॾहिं थींदो न, तॾहिं समय समाप्त थी वेंदो। हिकु त जॾहिं अंत समय सभी निमित आत्माउनि जो हिकु ई संकल्प हूंदो, सभिनि जो कि परिवर्तन। जॾहिं असां सभु संकल्प कंदासीं न कि हाणे बसि परिवर्तन थी वञे, तॾहिं असां सभु संकल्प कंदासीं असां विजयी आत्मा आहियूं, तॾहिं माया ते विजय प्राप्त करे सघंदासीं। सिर्फ़ु चइणो मात्र न, लेकिन ये नशो रहे, सदा साम्हूं ॾेखाए में ॾिए असांखे। सिर्फ़ु चइणु मात्र न चइणो आहे, लेकिन ये नशो रहे, ये असांखे सदा ॾेखाए में ॾिए कि मां विजयी आत्मा आहियां। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।